बे न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कई पिया तंगवानी खां। बल्दियाती चूंडनि में हिस्सो वठंदड़ शहरी इत्तेहाद ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त अॻुवाननि पारां टाउन कमेटी ऑफिस में रिहायशी सर्टिफिकेट न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कियो वियो। शहरी इत्तेहाद ऐं क़ौम परस्त अॻुवाननि कारी किफ़ायत लाइ खोसो रहंदड़ लाशारी शरबत निंदवानी रबतनो मलक ऐं ॿियनि चयो त टाउन कमेटी जे मुलाज़िम मुमताज़ परियार खे गुज़िरियल ॾींहुं ऑफिस पहुची रिहायत सर्टिफिकेट जारी करणा हुआ। अॼु हुन नंबर बंद करे छॾिया आहिनि। शहरनि चयो त इलेक्शन जमहूरी अमल आहे। वॾेर के निज़ाम सबब आम शहरनि ऐं क़ौम परस्तनि खे जमहूरियत खां परे रखण जी नाकाम कोशिश कयो पियो वञे। हुननि चयो त टाउन कमेटी जा मुलाज़िम पंहिंजी ऑफिस में वेहण बजाए भोतारनि जे बंगलनि खे तरजीह ॾियनि था ऐं वॾेरनि खे समूरा कागज़ात घर वेठे मुकमल करे ॾियनि था। आम शहरी ऑफिसनि जा धिका खाई खाली वापसि वञनि था। हुननि चयो त शहर ऐं शहर रहवासियुनि लाइ आख़िरी घड़ीअ ताईं विढ़ंदासीं। शहरी इत्तेहाद पारां सुभाणे शहर में जमहूरी अमल खे रोकण जी साज़िश ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु पिणु ॾिनो वियो ऐं कोर्टुनि में वञी गैर जमहूरी अमल ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल करण जो चिता पिणु ॾिनो। रिपोर्ट करण मुख़्तियार बलोच, बे न्यूज़ तंगवानी।